अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा हसीना बेगम जे चवण ते जाबिर वॾेरे चाकर खान खे ख़त्म करे छॾींदो, छा चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो, छा सावल खान जे ॻाल्हियुनि ते वॾेरो चाकर खान एतबार कंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे सो वॾे चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाइण जी कोशिशि कई। हसीना बेगम खान पहिरियां जेको आहे सो आशिक़ हुयो, वॾे टाइम खां इहा ॻाल्हि लिकल हुई जॾहिं तुंहिंजे बाबा तवक्कल खान जी शादी कोन थी हुई। उन खां बि अॻु जी इहा ॻाल्हि आहे। चवंदो जेकॾहिं चाकर खान मूंखे मारण जी कोशिशि कई त मां हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदुमि। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सावल हुनखे वॾेरे चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। पोइ बि चाकर खान हुन ते एतबार कोन कंदो, हुनखे चवंदो तूं कूड़ो आहीं, तूं ई जेको आहे सो मुंहिंजे बाबा जो क़ातिल आहीं ऐं तूं ई मुंहिंजे भाउ जो बि क़ातिल आहीं। तूं सॼी हक़ीक़त लिकाईं थो, हिकु कूड़ लिकाइण लाइ ॿिया हज़ारे कूड़ आणी थो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर खर दिमाग़ खे जेको आहे सो हसीना बेगम ॾटा ॾींदी ऐं हुनखे चवंदी त तूं चाकर खान खे ख़त्मु करे छॾ। बहरहाल इहो सुपिनो हुननि जो कॾहिं बि पूरो कोन थींदो, छो जो चाकर खान वॾो होशियारु माण्हू आहे ऐं तव्हांखे अॻिते तमामु ख़ूबसूरत सीन ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदो।